स्टेट बैंक ईंदड़ 2 महीननि लाइ मॉनेटरी पॉलिसीअ जो ऐलान करे छॾियो। व्याज जी शरह में 1.5% वाध। व्याज जी नई शरह 8.75 थी वई। स्टेट बैंक चयो आहे त महांगाई ॾेती लेती वारे नताइजनि बाबति ख़तरा वधिया आहिनि। जाली खातनि में बि खसारो ख़दशनि खां वधीक हो। रुपयो बि दबाव जो शिकार रहियो। इमरान जी तब्दीली हक़ीक़त में तबाही आहे। सिलेक्टेड अवाम जा मसइला हल नथो करे सघे। हाणे वोट धाड़ो हणण जी कोशिश करे रहियो आहे। केपीअ जे शहर नौशहरा में ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हाणे तीर कमान मां निकिरी चुको आहे ऐं कप्तान जे घबराइण जो वक़्तु शुरू थी वियो आहे। वज़ीर आज़म सूबे खे सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराए ॿेला लॻाइण जा मंसूबा जोड़ण जी हिदायत करे छॾी। इमरान ख़ान जी सदारत हेठि तइमीराती बाबति क़ौमी राब्ता कमेटीअ जो इजलास थियो। पाकिस्तान में इमरान नियाज़ीअ जी बादशाहत क़ाइमु थियणु न ॾींदासीं। हुकूमती कानून साज़ीअ खे बि नथा मञूं। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जो पार्टी अॻुवाणनि सां ॻाल्हियूं। शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि थियल नून लीग इजलास में गॾियल मुख़ालिफ़ धुर सां गॾिजी हुकूमत कानून खे पार्लियामेंट अंदरि ऐं ॿाहिरि चैलेंज करण जो फ़ैसिलो। सेनेट में अक्सरियत रखंदड़ मुख़ालिफ़ धुर खे शिकस्त। हुकूमत अपोज़िशन जी अक्सरियत वारे ऐवान मां 3 बिल मंज़ूर कराए वरिता। जर्नलिस्ट प्रोफेशनल अकाउंटेबिलिटी तरमीमी बिल 2021 ऐं HEC बिल मंज़ूर कराया विया। इलेक्शन कमीशन जो सिंध ऐं बलोचिस्तान ते मकानी चूंडुनि लाइ डेटा न ॾियण जो इल्ज़ाम। सिंध में मकानी चूंडुनि लाइ हदबंदियुनि वारो कमु 1 दिसंबर खां शुरू करण जो ऐलान। बलोचिस्तान में हदबंदियूं 6 दिसंबर खां कयूं वेंदियूं। इलेक्शन कमीशन चयो आहे त हदबंदियूं ऐं मकानी चूंडुनि जे हवाले सां सिंध ऐं बलोचिस्तान हुकूमतूं डेटा ॾियण में नाकाम वयूं आहिनि। सिंध बलोचिस्तान ऐं इस्लामाबाद में मकानी चूंडुनि जो शेड्यूल फेबरवरी में जारी कयो वेंदो। सिंध सरकार सूबे मां बिना मुशावरत जे वफ़ाक़ी ऑफिसर जे बदिलनि खे सूबे जो अमन अमान ऐं गवर्नर्स खे ख़राब करण जी साज़िश करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनीअ चयो आहे त DIG लेवल जे 22 मां 12 ऑफिसर्स खे बिना मुशावरत जे तब्दील कयो वियो। वफ़ाक़ जो कानून सिंध जे माण्हुनि लाइ गॉड फादर नाहे जो क़बूल कयूं। रीजनल इलेक्शन कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न परवेज़ अहमद कलोड़ो चयो आहे त डिवीज़न जे अवाम पंहिंजे वोट जे सही दाख़िला खे यकीनी बणाइण लाइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां घर घर वञी वोटरनि जी तस्दीक कंदड़ अमले सां भरपूर तावन कंदी। बाशऊर शहरी हुअण जो सबूत ॾेई चयो त वोटर लिस्ट जी तस्दीक जे अमल खे यकीनी बणाए सघिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन ऑफिस शहीद बेनज़ीराबाद पारां शागिर्दयाणनि खे वोट जी दाख़िला बाबति ॼाण ॾियण लाइ गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल कोरट रोड नवाबशाह में मुनक़िद थियल आगाही सेमिनार खे ख़िताब कंदे कयो। उन मौक़े ते रीजनल इलेक्शन कमिश्नर वधीक चयो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे ज़ेर एहतमाम पूरे मुल्क जी शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में पिणु वोटर लिस्टनि ते नज़रसानीअ जो कमु जारी आहे। बलोचिस्तान जे ज़िले कचे जे इलाइक़े बागनाड़ीअ में अवाण बिरादरीअ जे 3 नौजवाननि भाइर मोहम्मद फज़ल अवाण, सुमर खान ऐं मोहम्मद बचल अवाण जे क़त्ल ख़िलाफ़ नवाबशाह में अवाण बिरादरी पारां तंज़ीम अल अवाण जे सदर बशीर अवाण, ज़ाहिद अवाण, मुमताज़ अवाण ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हथनि में प्ले कार्ड, पंपलेट ऐं बैनर ऐं बलोचिस्तान अवामी पार्टीअ जे सदर MNA आसिम कुर्द गेलो जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन क़त्लनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई।